अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। खाहोड़ी खिजन पस्यो पोहरित वेसरा से डोथियड़ा दूर व्या रुञन जे रहन कामिल आहे तिन मूं पिरियां जी ॻाल्हिड़ी। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 5 जनवरी अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखिया ॾींहं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। अॼु 5 जनवरी निंढे खंड जे नामियारे सियासतदान शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह जो ॾिहाड़ो आहे। असीं प्रोग्राम में अॼु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे भेटा पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु जग मशहूरु किताब सिंधु जो सल्तनतूं जी 52 क़िस्त पिणु पेश कंदासीं। सॼी जमार पोरितनि लाइ जाखोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जी 18 क़िस्त पिणु पेश कंदासीं। किताब तारीख़ जा ॾींदड़ मां महात्मा गांधी जो तारुफ़ पिणु अवां जी ख़िदमत में पेश कयो वेंदो। उन सां गॾोगॾु कारूंझर जी कटाई वारे मामले ते विशाल रिबारी जो लिखियलु मज़मून पिणु अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। प्रोग्राम में सभ खां पहिरियां नज़र विझूं था उन्हनि ख़बरनि ते जेके असांखे मुल्क जी कुंड कुड़छ मां पहुतियूं आहिनि। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त हीउ इंसाननि जो मुल्क नाहे, हीउ कानून जो मुल्क आहे। अवाम जे बुनियादी हक़नि ते का पाबंदी लॻे त सुप्रीम कोर्ट जो बुनियादी कमु आहे त उनखे रद्द करे। इस्लामाबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन जी तक़रीब में ख़िताब कंदे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त वकील जो कमु केस जी पैरवी ऐं अदालत जो कमु फ़ैसिलो ॾियणु हूंदो आहे। ॿिन्ही जो कमु कानून बाबति हूंदो आहे। ॿई कानून जी अमलदारी ते यकीन रखंदा आहिनि। ॿई कानून खे हर शइ खां मथां सम्झंदा आहिनि। आइन ऐं अदालत जी आज़ादी ते यकीन रखंदा आहिनि। हुन चयो त आइन जी आज़ादी ऐं आइन जा सभु मामला समूरा बुनियादी हक़ महफ़ूज़ करणु सुप्रीम कोर्ट जो कमु आहे। अवाम जे बुनियादी हक़नि ते का पाबंदी लॻे या रंडक हुजे, को मसइला पैदा करे त सभिनी मसइलनि खे रद्द करे माण्हुनि जा बुनियादी हक़ बहाल करणु असांजो कमु आहे ऐं उहो ई असांजो बुनियादी हक़ आहे। ॿिए तरफ़ सुप्रीम कोर्ट कराची में तारक रोड ते ठहियल मदीना मस्जिद खे मस्मार करण खां रोकण जी अपील रद्द करे छॾी आहे। ॿुधणी दौरान अटार्नी जनरल चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकम सबबि मज़हबी तकरार जनम वठी रहियो आहे। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त सिंध हुकूमत भले मस्जिद लाइ मुतबादिल ज़मीन ॾेई छॾे। ख़ालिद जावेद ख़ान चयो त मस्जिद मिस्मार करण जे हुकम सां केतिरा ई सुवाल उथी रहिया आहिनि। चीफ जस्टिस चयो त अटार्नी जनरल साहिब उहो पारक त असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। जस्टिस काज़ी अमीन चयो त ज़मीननि ते कब्ज़े में मज़हब जो इस्तेमालु थी रहियो आहे। तव्हां हुकूमत जा नुमाइंदा आहियो, चाहियो था आसमान किरी पए पर हुकूमत न किरे। इबादत गाह ऐं अकामत गाह में फ़र्क़ु हूंदो आहे। अटार्नी जनरल चयो त ॼाणा थो त उहो रियासत ऐं सूबाई हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त मस्जिद लाइ ज़मीन ॾिए। अटार्नी जनरल अपील कई त सुप्रीम कोर्ट पंहिंजो हुकम वापसि वठे। चीफ जस्टिस चयो त रुॻो एतिरो करे सघूं था त जेसिताईं मस्जिद जी नई जाइ न मिले तेसिताईं उनखे न किराइण जो हुकम ॾियो। पारक तां हद दख़लियूं किराइण जो हुकम वापसि न थींदो। असां पंहिंजा फ़ैसिला वापसि वठणु शुरू कया त उन सॼी कार्रवाई जो कहिड़ो फ़ाइदो। जस्टिस काज़ी अमीन चयो त हद दख़लियुनि ते मस्जिद जी अॾावत गैर मज़हबी क़दम आहे। इस्लाम मुंहिंजी इजाज़त नथो ॾिए। मस्जिद ठाहिणी आहे त पंहिंजे खीसे मां ठाहियो। सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत खां 3 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे वरिती आहे। राजू खानाणी भरिसां ॻोठ छुटो सोलंगी में 8 वरहनि जे मासूम नीगर खे जवाबदार वर्ग लाइ बदफ़ैली जो निशानो बणाए बेहोशी वारी हालत में छॾे फ़रार थी वियो। ॻोठाणनि नीगर खे बेहोशी वारी हालत में ॾिसी वारसनि खे आगाही ॾिनी। जंहिं बाद नीगर खे मेडिकल चेकअप लाइ रूरल हेल्थ सेंटर राजू खानाणी मुंतक़िल कयो वियो।
जिते डॉक्टरनि शुरूआती रिपोर्ट में मासूम नीगर सां ज़्यादती जी तस्दीक कई। डॉक्टरनि मूजिबि मासूम नीगर जी हालति ख़तरे खां ॿाहिरि आहे, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो हो, जंहिंजी गिरफ़्तारी अमल में अची न सघी हुई। मीरो ख़ान वेझो पब्लिक हेल्थ खाते जे मुलाज़िम कश्मीर महेसर खे हथियारबंदनि गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे छॾियो। टंडो ग़ुलाम हैदर भरिसां घरू अणबण तां ॻोठ दरिया ख़ान लिगारी में मीर मोहम्मद लिगारी घर अंदरि फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। राजू खानाणी भरिसां ॻोठ हरजी पटेल में सवाई कोल्ही घर ॿाहिरां बीठल वण में फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। लाड़काणे में थियल पुलिस मुक़ाबले जी जांच मुकमिल कई वई आहे, जॾहिं त पुलिस मुक़ाबले में अॻूणे SHO खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। पुलिस जांच रिपोर्ट में पुलिस जे थियल नुक़सान जो ज़िम्मेवार सब इंस्पेक्टर तालिब जुणेजो खे करार ॾिनो। रिपोर्ट में चयो वियो आहे त SHO तालिब जुणेजो ग़लति प्लानिंग ऐं सिज लहण खां पोइ ग़लति तरीक़े सां वॾा महर ते कार्रवाई कई। ग़लति प्लानिंग जे करे ASI मुज़फ़र खोसो ऐं सिपाही नवाब जतोई शहीद थिया हुआ। काज़ी अहमद भरिसां कचे जे ॻोठ राज़ी ख़ान जतोई में मामे ऐं भाणेजनि में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो थी पियो। ॿिन्ही ॼणनि खे छॾाइण लाइ आयल 45 वरहनि जी क़ुर्बान ख़ातून ॾंडो लॻण सबबि थॾे ते ई क़तल थी वई। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी जी सरकार सिंध अंदरि बुख, बदहाली, बेरोज़गारी, मुहांगाई, मनशात फ़रोशी जहिड़े अमल में मुलविस आहे। हुन जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत ख़राब हुक्मरानी सबबि सिंध अंदरि ॿिज, भाण, ज़रई दवाऊं, अटो, खंड, तेल समेत आम वाहिपे जे शयुनि ते कंट्रोल्ड रेट में अमल कराइण में मुकमिल नाकाम वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सैयद जलाल महमूद शाह जो वधीक चवणु हो त सिंध अंदरि मुल्क जूं वॾियूं भाण फैक्ट्रियूं मौजूदु आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध अंदरि ज़रई भाण अणलभ आहे, जंहिं सबबि हिन साल कणक समेत मुख़्तलिफ़ फ़सलनि खे शदीद नुक़सानु पहुचे पियो। कश्मीर भरिसां ॻोठ तुफ़ैल खोसो में महिमान तौरु घुरायल नौजवान शाह मोहम्मद खोसो खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। कोटड़ी में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। भिटाई कॉलोनी जे रहवासनि इमरान बुघियो जे क़त्ल ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादर मगसीअ चयो आहे त सिंध जी ग़ुलामी ज़िलतनि जो ज़िम्मेवार 3 वॾियूं क़ुवतूं आहिनि। पहिरें नंबर ते जागीरदार, पीर, मीर ऐं वॾेरा आहिनि, जिन अवाम जूं ख़ुशियूं खसियूं। PP नवाज़ लीग ऐं तहरीक इंसाफ़ जागीरदार नुमाइंदनि जूं पार्टियूं आहिनि। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अवां जी ख़िदमत में आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था उन तारीख़ जा जेका अॼु बि यादि माज़ी में बिल्कुलु ताज़ी आहे। सालगिरह जे हवाले सां भेटाउनि जा गुलाब अछूं था। सियासत जी सैर अंगेज़ दुनिया जे निराले नाव शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे ऐं अवां जी ख़िदमत में उहो मज़मून पेश कयूं था जेको लिखियो आहे नरेश राहवाणी। दुनिया में कहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं जनम वठंदियूं आहिनि जिन जी वसीह सोच ऐं उन्हो फ़िक्र सदियुनि ताईं कई नस्लनि जी रहनुमाई कंदो रहंदो आहे। अहिड़ियुनि ई अज़ीम तारीख़ साज़ शख़्सियतनि मंझां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि हिकु सगारो नाव आहे। 5 जनवरी 1928 ते सदियूं पुराणी तहज़ीब जे वारिस सिंध धरती जे शहर लाड़काणे में ज़ेड जे नक्शे ते ठहियल अल मुर्तज़ा हाउस में जनम वठंदड़ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे इब्तिदाई तालीम बम्बई ऐं आला तालीम बर्कली यूनिवर्सिटी कैलिफोर्निया ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां हासिलु कई। पाण उस्ताद जहिड़े अज़ीम पेशे सां बि वाबस्ता रहियो त वकालत बि कयाईं। अयूब ख़ान जे दौरे हुकूमत में 1962 में संस गैर मामूली क़ाबिलियत ऐं ज़हानत खेसि मुल्क जो परॾेही वज़ीर बणायो। शहीद भुट्टो जी जमहूरी सोच अयूब ख़ान सां इख़्तिलाफ़नि खे जनमु ॾिनो ऐं हुन
पंज रस्ता बदलाए 1967 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद विधो। बाद में शहीद भुट्टे पारां अयूब खान जी हुकूमत जे ख़िलाफ़ हलायल तहरीक नेठि अयूब खान खे इक़्तिदार छॾण ते मजबूर कयो। 1970 जे आम चूंडण बाद ओभर पाकिस्तान बांग्लादेश बणिजी वियो। 1971 जे आख़िर में शहीद भुट्टे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म तौरु मुल्क जूं वाॻूं संभालियूं। उहो इंतिहाई नाज़ुक दौरु हो। मुल्क जो ख़ज़ानो ख़ाली हो, अफ़रा तफ़री वॻोड़नि जो माहौल बणियल हो। अहिड़ी मुश्किल सूरत हाल में मुल्क खे संभालणु ऐं ख़ुशहाल बणाइणु यक़ीनन हिकु वॾो चैलेंज हो। शहीद भुट्टो 1973 में मुल्क खे हिकु मुतफ़िक़ा आइन ॾिनो ऐं फेबरवरी 1974 में तारीख़ी शहर लाहौर में इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस मुनक़िद कराई। पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाईंदड़ शहीद भुट्टो घणरुखी शख़्सियत जो मालिक हो। हिते जमहूरियत ऐं जमहूरियत पसंद माण्हुनि खे बर्दाश्त नाहे कयो वियो। उहो ई सबबु हो जो हिकु आमिर अवाम जे महबूब रहनुमा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे 4 अप्रैल 1979 ते फाही ॾेई अवाम खां धार कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु बि ज़िंदा आहे। अॼु उन अज़ीम क़ाइद जो जनम ॾिणु आहे। अहिड़नि महान इंसाननि जो हयातियूं असांजे लाइ मशल राह आहिनि। ज़रूरत आहे त असां शहीद भुट्टो जी सोच ऐं फ़िक्र ते हलंदे संस छॾियल मिशन खे अॻिते वधाइण जी जदोजहद करियूं। उहो ई उन अज़ीम रहनुमा खे भेटा पेश करण जो बहितरीन तरीक़ो आहे। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे। अॼु नाम्यारे लेखक ऐं शाइर सैफ़ बनवी जी वरसी मल्हाई पई वञे। सैफ़ बनवी खे भेटा पेश कंदे मुस्तफ़ा मलाह लिखे थो, सिंधी ॿोली जो शाइर ऐं शाह लतीफ़ जो रिसालो हिफ़्ज़ कंदड़ सैफ़ बनवी जंहिंजी अॼु वरसी मल्हाई पई वञे, हूअ आख़िरी उमिरि ताईं मुख़्तलिफ़ अख़बारनि में कमु कंदो रहियो। तोड़े जो हुनखे कुझु बीमारियुनि बि घेरे वरितो हो। हिकु ॾींहुं सैफ़ बनवी सरकारी इलाज लाइ सिंध सरकार खे दरख़्वास्त लिखी ऐं दरख़्वास्त जॾहिं सक़ाफ़त खाते जी आफ़ीस खणी उन वक़्त जे सेक्रेटरी कल्चर वटि पहुतो त उन हुनखे मायूस करे छॾियो। वापसि घर अची उहा इलाज लाइ लिखियल दरख़्वास्त फाड़े छॾियाई ऐं आख़िरी ॾींहाड़नि ताईं ॿीहर सरकार खे इलाज लाइ न चयाईं। सैफ़ बनवी 21 जून 1944 ते तालके मीरपुर बठोरे जे बनूअ वारे इलाइक़े में अखि खोली। पाण 1962 में मैट्रिक पास करण खां पोइ 1969 खां 1972 ताईं तालीम खाते में उस्ताद रहियो, जॾहिं त 1974 खां 1976 ताईं वफ़ाक़ी प्रिंटिंग प्रेस में मैनेजर तौरु कमु कयाई। सैफ़ बनवी 1952 खां शाइरी जी शुरूआति कई। पाण सिंधी अदबी संगत जे मोनोग्राम पास करण वारे इजलास में पिणु शिरकत कयाई, जॾहिं त पाण अयूब जे मार्शल ख़िलाफ़ सरगर्म रहियो ऐं ज़िया दौर में सहाफ़ियुनि जी तहरीक में हैदराबाद में पिणु सरगर्म रहियो। हुन 1983 खां 1986 ताईं हाई कोर्ट में ट्रांसलेटर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सैफ़ बनवी चंड जी हर 13 तारीख़ ते बनू में लतीफ़ कचहरी कराईंदो हो। उन कचहरी में लतीफ़ जी शाइरी पढ़ी वेंदी हुई ऐं लतीफ़ जा सही लफ़्ज़ कीअं उचारजनि उहो पिणु ॿुधायो वेंदो हो। अॼु ताईं उहा कचहरी हलंदी पई अचे। ज़िंदगीअ ग़ुरबत में गुज़ारींदड़ सूफ़ीज़म जो पैरोकार सैफ़ बनवी सिंधी उर्दू इंग्लिश ॿोलियुनि ते उबूर रखंदो हो। हुन 1976 खां हैदराबाद में हिकु सिंधी अख़बार में कमु करण सां सहाफ़ जी शुरूआति कई। पोइ केतिरनि ई सिंधी तोड़े उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारनि में कमु कंदो रहियो। मरहूम पाण 1965 में सिंधी अदबी संगत ऐं सियासत में पिणु सरगर्म रहियो। साईं जीएम सेठ जॾहिं बज़्म सूफ़िया सिंध ठाही त उनजो सरगर्म कारकुन रहियो। उन वक़्तु सदर अयूब जो दौरु हो ऐं पहिरियों जलसो बज़्म सूफ़िया सिंध जो सैफ़ बनवी ठठे में करायो हो। हुनजो शुमार साईं जीएम सेठ जे वेझनि साथियुनि में थींदो हो। सैफ़ बनवी 2 सालनि ताईं गुर्दनि ऐं ॿिनि बीमारियुनि सां झेड़ींदो रहियो, पर हुन कॾहिं बि हिमत न हारी। किथे बि को सूफ़ियाणो राग हुजे या मच कचहरी हुजे या शाह लतीफ़ ते प्रोग्राम हुजे, उन में पाण ज़रूरु शामिलु थींदो हो। सैफ़ बनवी शाह लतीफ़ जो सचो आशिक़ हो। हर वक़्तु पाण सां शाह लतीफ़ जो रिसालो रखंदो हो। सूफ़ीज़म जो ही पैरोकार 5 जनवरी 2010 ते हमेशह लाइ विछड़ी वियो।
हूअ तोड़े जो हाण यादि माज़ी जो किस्सो थी रहिजी वियो आहे, पर हू अॼु बि यादगिरियुनि जी वॾी कैनात में महफ़ूज़ आहे। प्रोग्राम में हाण ज़िक्र कयूं था कारूंझर जबल जी कटाई जो। तारीख़ी विरसे कारूंझर जबल जे कटजण वारे अलमीअ ते कलम खणे थो बदिन जे पटण मां विशाल रेबारी। भिटाई सचल सामी जी सिंध खे शाइर जन्नतुल फिरदौस जा लक़ब ॾियनि था। सिंध जंहिंजा चारई पासा सोन जियां सोन सरीखा लॻनि था। किंजर खां कारूंझर, केटी बंदर खां कराची, मलीर खां मकली ताईं सिंध जी सूंहं मुल्कनि में मशहूरु आहे। पर अफ़सोस असां पंहिंजो पाण ते कयूं या उन्हनि चूंडियल हुक्मरान खे ॾोही करार ॾियूं जेके सिंध जी सरज़मीन खे तीन वाल कंदा रहिया आहिनि। कॾहिं धरती जा वॾे वाक ॾिना वञनि था त कॾहिं जीजल मिटी माउ जे सिर जो सौदो कयो वञे थो। उन किसे में कसूरवार उहे लीडर आहिनि जेके जॾहिं सियासी जलसे में जीजल सिंध खे जान ॾियण जूं हामूं हणी जोश में रोई पियो पवनि था। तॾहिं त ख़ूब कंहिं शाइर चयो आहे त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु थाड़े में, थे वाठ ॾिसाऊं वेरिन खे वेही वांगिड़नि जे वाड़े में। सिंध जंहिंजे चपे चपे हेठि हीरनि ऐं मोतियुनि जा ख़ज़ाना आहिनि त उते फितरत जे अजीब निज़ारनि जूं अजीब ॻाल्हियूं आहिनि। एशिया खंड जे वॾे में वॾे क़ब्रिस्तान मिटी जी माठ में मदफ़ून थियल दरवेशनि जा दीदार कजनि या केटी बंदर जे किनारनि ते लहरनि जे छेरनि जे साज़नि जा सुर पखेड़जनि, गोरा खेल जूं ॻाल्हियूं कजनि या कारूंझर जे ऊचे गाढ़ जी हाम हणिजे। पर छा कजे, ताज़ो लाड़ थर जे ख़ूबसूरती जो उञाण पणियल स्याह जे सफ़र जो सकून, शांत जी सरज़मीन रूपले कोहली जी जनम भूमि खे टोड़े टुकड़ा करण जो साज़िशूं सटे कारूंझर जे कपण लाइ ॻरियल मशीननि धरती धोॾे छॾी आहे। कारूंझर जे मोरनि में कीहूं पइजी वियूं आहिनि। रूपले कोहली जे राज धणियुनि जूं दिलियूं धड़कण लॻियूं आहिनि। डेलनि में डाड़ूं पइजी वियूं आहिनि। गिरे नाइट पथर जे पहाड़नि खे बारूद जे धमाकनि सां पुर्ज़ा कयो पियो वञे। कारूंझर जी कच्छ में के तारीख़ी माग मक़ाम अचनि था। कारूंझर खे सिंधी शाइरनि पंहिंजे मोतियुनि जहिड़नि लफ़्ज़नि सां शाइरी करे मशहूरु फ़नकारनि ख़ूब ॻायो आहे। कारूंझर जी सूंहं ते केतिरनि शाइरनि शाइरी कई आहे। कारूंझर ते आऊं अकेली नाहियां, कारूंझर जी ॻाल्हि न कर, ऐं अनेक गीत मिली था वञनि जेके कारूंझर जबल जी सूंहं ते धरजियल आहिनि। भोॾेसर जी तारीख़ी मस्जिद खां वठी सार धड़ो जे मंदर ताईं, मलीर जी मारी जे मागन खां वठी कजलासर जी परियनि वारे तलाउ ताईं केतिरा ई माग आहिनि जेके अॼु बि हिन सरज़मीन जी सूंहं जो सबबु बणियल आहिनि। थर जे वसण खां पोइ बहार मुंद में थर महबूब जे मिसल लॻंदो आहे। पाकिस्तान तोड़े ॿाहिरियुनि मुल्कनि जा सियाह वॾे शौक़ सां लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ वॾे अंग में पहुचंदा आहिनि जेके हितां जी सूंहं जा मिसाल दुनिया में ॾियनि था। हिन वक़्तु कारूंझर में जेको केस थिए पियो उहो ॾिसी सच त इहो आहे जो मारवड़नि जे अखियुनि में अॼु बि लुड़क लही था अचनि। थर जे सुञाण धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि हिन जी मज़मत पिणु कई आहे, जॾहिं त सरापा एहतिजाज पिणु बणियल आहिनि। सोशल मीडिया जी स्क्रीन ते बि कारूंझर अॼु बहस जो मौज़ू बणियल आहे। अदालतनि पाण मुरादा नोटिस बि वरिता आहिनि, पर हुक्मराननि जे कननि ते अञा ताईं जूं बि नथी सुरे। हुक्मरान धुरियूं जेके सिंध जी सरज़मीन खे संवारण बदिरां कुदरती फितरत जे ख़ूबसूरतियुनि खे कपण ऐं कुरण लाइ ॿाहिरियुनि मुल्कनि जे कंपनियुनि खे लीज़ूं ॾेई तबाही जा सर्टिफिकेट ॾेई रहज़नी वारो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। ॾिठो वञे त सक़ाफ़त ऐं सियाहत खातो हूंदो इन लाइ आहे जीअं तारीख़ी मागनि जी मालिकी करे धरती जे क़दीमी आसारनि खे उजागर करे, पर अफ़सोस उहो खातो पंहिंजो कमु विसारे वेठो आहे। उन खाते कारूंझर जी सूंहं खे वधीक सुहिणो बणाइण बदिरां बदरंग बणाइण लाइ उपाउ वरिता आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कारूंझर जी मालिकी कई वञे ऐं समूरियूं लीज़ूं रद्द कयूं वञनि जीअं ही तफ़रीह ऐं तारीख़ी माग बची सघे। हीअ असीं वर्क वराए रहिया हुआसीं उन मज़मून जा जेको लिखी उमाणियो विशाल रेबारी। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। हिन प्रोग्राम साण अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे मुंहिंजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी।
जीअं त अव्हीं बख़ूबी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न लंडन सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असीं पंहिंजा प्रोग्राम अव्हां ताईं मुख़्तलिफ़ ज़रियनि सां पहुचाईंदा आहियूं। अव्हीं असांजा प्रोग्राम लाइव बि ॿुधंदा आहियो। उन सां गॾोगॾु यूट्यूब ऐं फेसबुक पेज वसीले पिणु प्रोग्राम ॿुधंदा आहियो। यूट्यूब ते सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं ॿुधंदा रहो असांजा प्रोग्राम। असांजा ही प्रोग्राम अव्हां पंहिंजनि दोस्तनि ताईं बि पहुचायो त जीअं सुजाॻी ऐं शौर जो हीअ आवाज़ अञा बि वधीक मज़बूत ऐं सगारो थी सघे। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था। सारी सब जमार पुरतन ले जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फतह आख़िर अवाम जी थींदी चा ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब जी 18वीं किस्त। सदर मोहतरम ऐं कुरड़ जा मेंबर साहिबो, असीं पाकिस्तान जा माण्हू ऐं मौजूदा हुक्मरान टोलो दूबदू बीठा आहियूं। असीं ज़रिए सुधारण लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। जॾहिं ही हुकूमत ॻाण ॻणियुनि जागीरदारनि जो पासो खयों बीठी आहे, हाणे उहा ॻाल्हि हर को थो ॼाणे त ज़रिए सुधारण जे करे ओभर पंजाब हिंदुस्तान जे उतरे एराज़ी ओलह पंजाब जे मुक़ाबले में टीणी कणक थी उपाए। को बि मुल्क पंहिंजी मुकमल सलाहियत मुताबिक़ तेसिताईं ज़रिए जिन्सूं नथो उपाए सघे जेसिताईं ज़मीन हारियुनि में न विरहाई वेई आहे। ज़िया हुकूमत पारां चूंडूं न कराइण जो हिकिड़ो कारण इहो बि आहे त जेकॾहिं चूंडूं करायूं वियूं त हर पार्टी खे ज़रिए सुधारण जो वाइदो करणो पवंदो, न त खेनि को बि वोट न ॾींदो। हूं बि असांजे मुल्क में वॾेराशाही फ़क़्ति ठगी जे ठाह ज़रिए हली रही आहे। को बि वॾेरो अलीउल ऐलान ईअं नथो चई सघे त हिन वटि 100 एकड़ खां वधीक ज़मीन आहे, छाकाणि त भुट्टो हुकूमत जे कयल ज़रिए सुधारण मूजिबि 100 एकड़ खां वधीक ज़मीन ॼण त हारियुनि में विरहाइजी वियल आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त केतिरा ई अहिड़ा वॾा वॾेरा आहिनि जिन वटि कूड़ियुनि दाख़िलाउनि ते ठगी सां काफ़ी ज़मीन आहे। हूं बि हिते असांजी नंढी खंड में अंग्रेज़नि जे दौर खां अॻु जागीरदारी हुई ई कान। समूरो रिकॉर्ड उहो थो साबित करे त 1857 ईस्वी खां पोइ अंग्रेज़नि फ़क़्ति उन्हनि खे ज़मीनूं ॾिनियूं जिन पंहिंजे बहादुर आवाम सां गद्दारी करे धारियुनि हाकिमनि जो पासो खणी खेनि बचायो हो। उन मां इहा ॻाल्हि साबित आहे त सियासी ऐं समाजी तोड़े क़ानूनी तरह वॾेराशाही शिकस्त खाई चुकी आहे। जेसिताईं उन बाबति हुकूमत जे रवैये जो तालुक़ु आहे, उन ते मूंखे फ़ौजी जासूसी खाते जे हिकु मेजर सां मुलाक़ात थी यादि अचे। मूंखे लाहौर वारे शाही किले खां वापसि ख़ुफ़िया फ़ौजी अज़ियतगाह में आणण खां पोइ हिकु ॾींहुं उहो मेजर मुंहिंजी खोली में घिड़ी आयो ऐं चवणु लॻो त जेकॾहिं का ग़ैर क़ानूनी हरकत मुंहिंजे इल्म में हुजे त खेसि ॿुधायां त जीअं हूअ उहा दुरुस्त करे सघनि। मूं खेसि हिकु वॾेरे जे बारे में ॿुधायो जंहिं वटि ग़ैर क़ानूनी तरह नवाबशाह ज़िले में 60,000 एकड़ ज़मीन आहे। हुन चयो त असांजो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां वास्तो कोन्हे, अलबत्ता किथे का वीसीआर हुजे त वाह जो वठि कंदासूं। उन मां इहो साबित आहे त ही हमरा माण्हुनि खे तंग करण ऐं मामूली मामरनि ते मामरा मचाइण लाइ संदरो ॿधियो बीठा आहिनि, पर को बि अहिड़ो कमु करण लाइ तयारु न आहिनि जंहिंमां आवाम जी अक्सरियत खे को फ़ाइदो पहुचंदो हुजे। मुल्क जे सरमाएदारनि खे ख़िताब कंदे जनरल ज़िया पंहिंजो पोल पाण पधिरो करे छॾियो। हुन उहो क़बूलु कयो त मार्शल लॉ सरमाएदारनि ऐं ॿिनि रत पियाकनि जे नफ़े जी हिफ़ाज़त लाइ आहे। जीअं ई उहे खेसि पक ॾियारींदा त हाणे संदन सरमायो मार्शल लॉ खां सवाइ बि महफ़ूज़ आहे, उन ॾींहुं हूअ चूंडण जो ऐलान कंदो। जंग कराची 2 अप्रैल 1982। हुन पुरस्रार गाज़ी लाइ सरमाएदार महफ़ूज़ आहिनि त सभु कुझु ठीकु आहे। इस्लाम ऐं फ़ौज ॿिन्ही जो कमु पूरो थियो जो पोइ हर अमल जो नतीजो मुस्बत आहे। न को हीअ एतिरो अणसमझ आहे जो नथो सम्झे ऐं न ई गामो सचार आहे जेको कुझु बि लिकाइण मुनासिबु नथो सम्झे। उन जो उबतड़ ही त अहिड़ो कूड़ो आहे जो मरहूम कैसर ख़ान लुंड खां बि उत्तर घुरे। दरअसल
हुन मथियूं क़बूले बयान ॾेई असांजे फटनि ते लूणु बुरकी पंहिंजे पुराणनि अज़ियत पसंदि संगतियुनि जो अंदरि ठारियो अथसि। हींअर की हुकूमत अहिड़ी त बेदर्द आहे जो उहा हवाई जहाज़ जे अॻुवा जहिड़नि क़ौमी कज़ियनि खे बि कुर्सी ते कब्ज़ो पको करणु ऐं हक़ीक़ी मुख़ालिफ़नि मां जिंद छॾाइण जहिड़नि मकरूह मक़सदनि लाइ कमु आणण खां नथी मुड़े। बेगम नुसरत भुट्टो ऐं हज़ारे तरक़ी पसंदनि ऐं ॿियनि मुहिबे वतननि खे गिरफ़्तार कयो वियो। असां ते बि मुल्क छॾण लाइ दबाव विधो वियो। एतिरे क़दुरु जो मुल्क खां ॿाहिरि वञण जी भेट में जेल अंदरि रहण लाइ बि असांखे जिस्मानी तरह जदोजहद करणी पई। ही हवाई जहाज़नि जे अॻुवा वग़ैरह जहिड़ा हादसा हक़ीक़त में हिन हुकूमत जे पॉलिसियुनि जो नतीजो आहिनि। तव्हां माण्हू जे जिस्म में गोलियूं पोखे गुलाब जा गुल नथा लूणी सघो। हू बि दहशतगर्दी जा इनफ़रादी वाक़ियात हिन हुकूमत खे बि हथी था ॾियनि। उहा पंहिंजो पाण खे सुधारण बदिरां उन्हनि वाक़ियुनि जी आड़ वठी अवाम ते वधीक अज़ाब थी नाज़िल करे। असां मां हर कंहिंखे इहो सम्झणु घुरिजे त पहिरीं असांखे हिन हुकूमत जे तशदुद ऐं इक़्तिदार ते ग़ैर क़ानूनी कब्ज़े ऐं उनखे अञा ताईं जारी रखण वारनि अमलनि मां जान छॾाइणी पवंदी। तॾहिं ई मुल्क में तशदुद जा सभु रस्ता रोके सघिबा। कुझु अरसो अॻु हिकु ग़ैर मुल्की सहाफ़ी खे संस सुवाल जो जवाबु ॾींदे पुरअसरार गाज़ी चयो हो त हू फ़ौज जे कमांडर इन चीफ जो उहिदो छॾे नथो सघे, छाकाणि त उहो ई संस इक़्तिदार जो सरचश्मो आहे। सो ही पंहिंजो मुदो पाण वधाईंदो थो रहे। हुन ॻाल्हि जा ॿ पहलू आहिनि। हिकु इहो त जनरल ज़िया खे हेॾी सारी फ़ौज में कंहिं हिकु जनरल ते एतबार कोन्हे। हुनखे अंदेशो आहे त जेकॾहिं हीअ कमांडर इन चीफ जो उहिदो छॾे मुकमिल तरह रुॻो सदर थी वियो त ॿियो कमांडर इन चीफ बि मतां हुनजे नक्शे क़दम ते हली तख़्तो ऊंधो न करेसि। उनजो ॿियो पहलू त अञा बि वधीक दिलचस्प आहे। हीअ त हुनजो क़बूली बयानु आहे त हीअ हक़ीक़त में रुॻो ॾंडे जो नुमाइंदो आहे। सुवालु आहे त पोइ हीअ मुंहं ते मुला वारो चमड़ो छो थो चाढ़े ऐं उहे ताल छो थो करे त हू इस्लाम जी ख़िदमत लाइ देरो ॼमायो वेठो आहे। असां इमाम ख़ुमैनी पारां मुड़सण लाइ त मञी था सघूं त संदन ताक़त जो सरचश्मो अवाम इस्लाम आहिनि, पर हिन पुरअसरार गाज़ी ज़िया जी इहा दावा असल कोन क़बूल कंदासीं। मज़हब जे बारे में ही कहिड़ो अक़ीदो थो रखे, उहो त खणी हुनजो थियो ज़ाती मामिरो, पर जे मज़हब जे नाले में हीअ जेको कुझु करे पियो उहो त असां सभिनी जो मामिरो आहे। हुनखे संस कंपनी जी मशहूरी लाइ इस्लाम जो नालो इस्तेमालु करणु न घुरिजे। उनजे बदिरां हुनखे खुलियो खुलायो उहो क़बूलु करणु खपे त हुन बंदूक जे आधार ते इक़्तिदार ते कब्ज़ो कयो आहे ऐं जेसीं शरीर में साह अथसि उहो कब्ज़ो जारी रखियो ईंदो। पोइ जल्दी ॾिसी वठंदो त बहादुर अवाम कीअं थो उनजो जवाबु ॾिए। पाकिस्तान जी अवाम हुनजे बि सीनियरनि अयूब ख़ान ऐं यहया ख़ान जा तख़्ता कढी छॾिया। सो हीअ त उन्हनि आॾो का शइ कान्हे। हीअ सही सिधी ॻाल्हि करण बदिरां असां सां अटकिलूं वेढ़ाईंदो रहियो आहे। हुन ॿ दफ़ा चूंडूं कराइण जो ऐलान कयो, जेतोणीकि हुनखे चूंडूं कराइण जो को बि इरादो कोन हो। हुन उहो ड्रामो नामज़दगी जा फारम भरिजण ताईं डिघो कयो, छाकाणि त हुनजी मर्ज़ी हुई त या सियासतदान अहिड़ो क़समनामो भरियनि जंहिंमें मार्शल जी मंज़ूरी हुजे या चूंडनि जे बाइकाट जो ऐलान करे हुनखे चूंडूं मुलतवी करण जो मौक़ो ॾियनि। हीअ हुक्मरान टोलो मुल्क में जुदागाना चूंडण वारो सरिश्तो राज करण जी कोशिशि करे रहियो आहे। अवाम जे चूंडियल नुमाइंदनि जे तयारु कयल कंहिं बि आइन में उनजी गुंजाइश कान हुई। हीअ उहो नथो सम्झे त जुदागाना चूंडण वारे तरीक़े गॾियल हिंदुस्तान खे ॿिनि हिसनि में विरहाए छॾियो। उन करे मादरे वतन जो हर अक़लमंद ऐं ईमानदार सपूत जुदागाना चूंडण जे ख़तरे खां ख़बरदार आहे। न रुॻो इहो, पर उहा त क़ाइदे आज़म जी सोचियल सम्झियल राय जे बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जंहिं चयो हो त तव्हां हिंदू मुस्लमान या ईसाई न रहंदो पर सियासी तरह रुॻो पाकिस्तानी बणिजी वेंदा। आइन साज़ असेंबली वारी तक़रीर जो फ़क़रो। साईं, उन ते मूंखे क़ाइदे आज़म जो रेडियो ऑस्ट्रेलिया खे ॾिनल इंटरव्यू थो यादि अचे। उन इंटरव्यू में पाण चयो हुआईं, आउं आइन जी बनावट जे बारे में कुझु चई नथो सघां, छाकाणि त उहो पाकिस्तान जी अवाम जा चूंडियल नुमाइंदा तयारु कंदा, पर आउं अव्हांखे इहा पक थो ॾियारियां त उहो मुलायत वारो न हूंदो। पाकिस्तान मुल्हनि वारो मुल्क न बणिबो। रुॻो हिकु घड़ी लाइ ग़ौर करे ॾिसो त मुल्क जे महबूब अॻवान बि उहो मुनासिब न सम्झो त पाण मुल्क जो आइन ठाहे। हुन उहो अवाम जे चूंडियल नुमाइंदनि जो ई हक़ु सम्झो, पर ज़ियाउल हक़ जेको उन वक़्तु वञी अंग्रेज़नि जी फ़ौज में भर्ती थियो ऐं हाणे गासिब थी बीठो आहे, उहो अवाम जे नुमाइंदनि जे ठाहियल आइन खे मनसूख़ या मुअतल थो करे ऐं उन में तरमीमूं करण जी हाम थो हणे।
न रुगो उहो पर हूअ पंहिंजो आइन थो मढ़े ऐं पाकिस्तान खे मुलायत वारो मुल्क बणाइण जी कोशिशि थो करे। इहा त क़ाइदे आज़म जी सोच जी सही सिधी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। असां बदकिस्मत मुल्क जे बदनसीब माण्हुनि खे इहे ॾींहं बि ॾिसणा हुआ। मशहूरु सिंधी चवणी आहे त माउ खां वधीक घुरे साॾाइण। सो जेकॾहिं पुरस्रार गाज़ी पाकिस्तान खे क़ाइदे आज़म खां बि वधीक घुरे त पोइ त साईं ख़ुदा ख़ैरु करे। पर असीं मायूसी पसंदि कोन आहियूं। असांखे ख़बर आहे त हिते कई सिकंदर बि आया जिन पोरस जहिड़नि बहादुर राजाउनि ते ग़लबो हासिलु कयो हो, पर हुननि जूं उहे फ़तहूं आरज़ी हुयूं। जल्दी सिकंदर खे ई सरज़मीन छॾणी पई हुई ऐं संदसि सिपाहियुनि मां को अड़ियो तड़ियो बचियो बि त असांजी अज़ीम धरती में जज़ब थी वियो। असीं अॼु बि हिते ई आहियूं। सो हिन दौर जा पितकड़ा हाकिम बि जटाउ कोन करे सघंदा, उहे घड़ियूं घारे सघंदा। उनजो इन्हिसार त अवाम जी ॿधी तनज़ीम ॿिनि मुल्कनि में हलंदड़ साम्राज दुश्मन हलचल जे कामयाबियुनि ते आहे। हीउ हुकुमरान टोलो रजत पसंदनि जी पुठी ठपरे रहियो आहे। हिन हुकुमरान टोले ऐं संस चमचनि पंहिंजो पाण खे मुहिब वतन जमायतूं सॾणु शुरू कयो आहे। सरकार जे कब्ज़े में आयल नशर व अशात जे इदारनि जे नज़र में मुहिब वतन जमायतूं रुॻो उहे आहिनि जेके हिन गासिब हुकूमत अॻियां पुछ लोॾे रहियूं आहिनि। अवाम खे ख़बर आहे त उहे नाम निहाद मुहिब वतन जमायतूं असांजे मुल्क ख़िलाफ़ हर साज़िश में शरीक रहियूं आहिनि। उन्हनि 1971 में मुल्क टोड़ण में सीनियर जनरलनि जी मदद कई हुई ऐं 1977 में चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण में मदद कई हुई। उहा काफ़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हुननि जे हुबल वतनी आहे ई हिन में त मुल्क अमरीका ऐं उनजे मक़ामी चौकीदारनि जे कब्ज़े में हुजे। उन करे हर बाशोर पाकिस्तानी हिन पुरस्रार गाज़ी ऐं संस मुहिब वतन जमायतनि जे बारे में हक़ ते मशकूक आहिनि। जेसिताईं हिन पुरस्रार गाज़ी ऐं संस इंतिज़ामी आके जे अबन ॾाॾनि जी हुबल वतनी जो तालुक़ु आहे त असीं सभु उनखां भली बि त वाक़ुफ़ु आहियूं। उनखे साबित करण लाइ असां वटि शाहिद बि आहिनि। हिकु शाहिद त वली ख़ान आहे जंहिंजी पंहिंजी चटान खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त अयूब ख़ान खेसि चयो हो त मशरक़ी बंगाल मां जिंद छॾाए मुल्क खे ख़ुशहाल बणाईंदो। असांजो ॿियो शाहिद सुप्रीम कोर्ट जो रिटायर्ड चीफ जस्टिस मरहूम मुनीर अहमद आहे जंहिं पंहिंजे किताब जनाह खां ज़िया ताईं में लिखियो आहे त अयूब ख़ान खेसि चयो हो त बंगाल खे अलॻि करण जो को बंदोबस्तु करे। असांजो टियों शाहिद हिकु जनरल आहे जनरल आज़म ख़ान। हिकु इंटरव्यू में दावा कई आहे त मेजर जनरल इस्कंदर मिर्ज़ा मग़रबी पाकिस्तान जो हिकु वसीअ इलाइक़ो शहनशाह ईरान खे तोहफ़े तौरु ॾियण जूं तयारियूं करे रहियो हो। सो साईं हाणे वरी बि जॾहिं हिकु जनरल असांजे मथे में लॻो आहे तॾहिं हक़ ते असीं मुल्क जी सलामती जे बारे में परेशान थी विया आहियूं। सदर मोहतरम ऐं कोरट जा मेंबर साहिबो, पुरस्रार गाज़ी इस्लाम जे बारे में वॾियूं बटाकूं हणी रहियो आहे। हुनजी मर्ज़ी आहे त असीं उहो मञूं त हू अमीरुल मोमिनीन आहे, जेतोणीकि हुन जा अमल इस्लाम जे उबतड़ आहिनि। ऐं उन जा कुझु मिसाल ॾियणु चाहियां थो। तारीख़ जे हर ॼाणू खे ख़बर आहे त को बदवी ॿिए ख़लीफ़े खां इहो बि पुछी थिए सघियो त संस सॼी कमीज़ नई कीअं थी। जॾहिं त विरासत में मिलियल कपिड़े जो टुकर अणपूरो हो, हज़रत उमर खे उन जी वज़ाहत करणी पई हुई। जेतोणीकि ज़िया दावा थो करे त हूअ पंहिंजो पाण खे पाकिस्तान जे हर माण्हू वारो जवाबदार थो सम्झे, पर संस अमल सफ़ा उन जे उबतड़ आहिनि। दरअसल हुन एहतिसाब जा समूरा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। हुन प्रेस जी निड़ी ते नुंहुं ॾेई छॾियो आहे ऐं असेंबलियूं टोड़े छॾियूं आहिनि। जेके सॼी दुनिया में मञियल एहतिसाब जा इदारा आहिनि, न रुॻो उहो पर हुन समूरनि सियासी पार्टियुनि ते बंदिश विझण सां गॾोगॾु सियासी सरगर्मियुनि ते बि बंदिश विझी छॾी आहे त जीअं हुन ते को बि तनक़ीद न करे सघे। दरअसल अमली तरह पंहिंजो पाण खे रुॻो रेगन ऐं संस टोले आॾो ई जवाबदार थो सम्झे। क़ुर शरीफ़ में आयल आहे त ए ईमान वारो उहो न चओ जेको करण जो इरादो न हुजे, ख़ुदा खे उहा ॻाल्हि सख़्तु नापसंदि आहे। पर हुन पुरस्रार गाज़ी जे अमलनि में वॾी विथी आहे। इस्लाम तोड़े मुल्क में मौजूदु कानून हलफ़नामो टोड़ण खे नाजाइज़ था कोठियनि, पर हुन ऐं हुन जे सीनियर साथियुनि चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो। इस्लाम तोड़े मुल्की कानून ॿई अक़रबा परवरी जी इजाज़त नथा ॾियनि, पर हिन पंहिंजो भाणेजो फ़ल्क ख़ुर्शीद पुलिस जे SP तौरु असां ते नाज़िल कयो आहे। उहो हमरा फ़ौज में मेजर हो, पर पोइ खेसि लाहे कैप्टन कयो वियो हो, पर हीउ कैप्टन जी हैसियत में बि फ़ौज में हली न सघियो। पंहिंजे किरदार जे करे उते ई नाक़ाबिले बर्दाश्त थी पियो। सो हुनखे SP जो सणिबो उहिदो ॾिनो वियो
उहे हालतूं सिविल मुलाज़मतनि ऐं हथियारबंद फ़ौजनि जे विच में वेछो विझी रहियूं आहिनि। न रुॻो उहो पर उहे ज़हीन शागिर्दनि खे सिविल मुलाज़मतनि में दाख़िला जो पोयों दरवाज़ो इस्तेमालु करण ते मजबूर करे रहियूं आहिनि। ज़ाहिर आहे त उहो त तमामु आसान थींदो त पहिरीं फ़ौज में भर्ती थिजे, पोइ या त उते नाक़ाबिले बर्दाश्त थी पइजे या को असर रसूख़ हथ कजे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं पोहरतनि लाइ जाखोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी मां 18वीं क़िस्त। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। आउं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अमीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं त अमीं बख़ूबी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवल जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे हिन सफ़र में अचो असां सां हमक़दम बणिजो। असां पंहिंजी नशरियात मोबाइल फ़ोन वसीले बि अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। उन सां गॾोगॾु असांजा प्रोग्राम यूट्यूब ते पिणु मौजूदु आहिनि, जॾहिं त फेसबुक पेज ते पिणु असां पंहिंजा प्रोग्राम शेयर कंदा आहियूं। यूट्यूब या फेसबुक ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु हिकिड़ी निमाणी गुज़ारिश इहा बि आहे त असांजा प्रोग्राम ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सुजाॻी जो हीउ सफ़र सफलता माणे सघे। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था उन तारीख़ी किताब जा जंहिंजो नालो आहे तारीख़ जा अॾींदड़। हीअ किताब सिंधी में तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख़्श सूमरे, जॾहिं त हीअ किताब सिंधी का एकेडमी पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। हिन किताब जा वर्क वराईंदे अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं महात्मा गांधी जो तारुफ़। मोहनदास के गांधी जे नज़रियनि ऐं तरीक़नि घटि में घटि ॿिनि क़ौमुनि लाइ त तारीख़ जो रुख़ मोड़े छॾियो। हुन कमज़ोर ऐं सुलझणे माण्हू हिंदुस्तानियुनि में आज़ादी लाइ विढ़ण जो उत्साह पैदा कयो। उन्ही मक़सद लाइ हुन जंहिं हथियार खां कमु वठण खे तरजीह ॾिनी सो हो अहिंसा ऐं सिविल नाफ़रमानी जो हथियार। हुन बर्तानिया खे पंहिंजी शहनशाही जी जवाहिर तां हथ खणण ते मजबूर करे छॾियो। गांधी जे नज़रियनि जूं पाड़ूं संस पंहिंजे हिंदू धर्म में खुतल हुयूं। हूअ जीअं जीअं वॾो थींदो वियो तीअं तीअं दरगुज़र ऐं सभिनी साह वारनि शयुनि जी इज़त करण में संस एतिक़ाद वधंदो वियो। घणनि ई हिंदुनि वांगुरु हू बि सच जो ॻोल्हाउ हो, पर ॿियनि जे उबतड़ हुन समाजी ऐं सियासी अमल वसीले सचाई जी ॻोल्हा कई। गांधी जो उन्ही ॻाल्हि में वेसा हो त हिंदुस्तान जो आवाम आज़ादी माण बिना इंसाफ़ भरी ज़िंदगी गुज़ारे नथो सघे, पर अंग्रेज़ 300 सालनि खां हिंदुस्तान में मौजूदु हुआ ऐं पंहिंजे शाहूकार बैठक तां हथ खणण लाइ तयारु न हुआ। गांधी खेनि उन मसइले ते वरी सोचण ते मजबूर करण लाइ सत्याग्रह यानी सचाई जी ताक़त जो नज़रियो 1919 में पेश कयो। हुन जे तजवीज़ ते हज़ारे हिंदुस्तानियुनि बरतानवी माल ख़रीद करणु, अंग्रेज़ी स्कूलनि में पढ़णु ऐं अंग्रेज़ी कोर्टुनि खां इंसाफ़ घुरण खां इनकार करे छॾियो। उन्हनि अंग्रेज़ी कानूननि ख़िलाफ़ न सिर्फ़ु एहतिजाजी मुज़ाहिरा कया, पर बरतानवी गाॾियुनि अॻियां घटियुनि में लेटी बि पिया। उन्ही ते अंग्रेज़नि जूं वायूं बताल थी वियूं। हुननि खे गांधी ऐं संस पोइलॻनि सां विढ़ण जो ॿियो को तरीक़ो ई नज़र न आयो सवाइ खेनि जेल में विझण जे, पर हिंदुस्तानी जेलनि में वञण खे बि सिविल नाफ़रमानी जो ई हिसो सम्झंदा हुआ। उहे फ़ख़्र सां लगातार गिरफ़्तारियूं पेश करणु लॻा। उन्हीअ हूंदे बि अंग्रेज़नि खे हिंदुस्तान मां कढण में गांधी ऐं संस पोइलॻनि खे 28 साल लॻी विया। नेठि 1947 में हिंदुस्तान खे आज़ादी मिली। गांधीअ पहिरियां ई सत्याग्रह खे ॿिए मक़सद लाइ कुतंब आंदो। खेसि लंडन मां कानून जी डिग्री वठण खां पोइ 1893 में ॾखण अफ्रीका वञणो पियो, जिते 1 साल लाइ खेसि का कानूनी ज़िम्मेवारी सौंपी वई हुई। उते हुनखे हिंदुस्तानियुनि सां ज़िलत भरियो वर्ताव थींदे नज़र आयो। उन ॻाल्हि जो अहसासु खेसि ॾखण अफ्रीका में पहुचण खां थोरो ई पोइ उन वक़्तु थियो जॾहिं हू डरबन खां प्रिटोरिया वञी रहियो हो। रस्ते में खेसि मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पियो। उन मुसाफ़िरी दौरान हुनखे सरकारी गाॾी जे हिकु ड्राइवर मार कढी। रेलवे जे फर्स्ट क्लास गाॾी मां निकाले मिलियसि ऐं खेसि हिकु होटल में दाख़िल थियण ई न ॾिनो वियो।
छाकाणि त हू हिकु इंडियन कारो हो। गांधी जो इनकलाब भरियो शौर भड़की उथियो। हुन पंहिंजे दिलि में उन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु विहण जो पको पह कयो। हूअ कारनि जी बिरादरी में बराबरी वारे वर्ताव जो अहसासु जाॻाइण ऐं उन मक़सद लाइ खेनि जदोजहद ते उभारण लाइ 20 सालनि खां वधीक अरसो ॾखण अफ्रीका में रही पियो। शुरूआति में गांधी मक़ामी क़ानून साज़ इदारे नेताल ऐं बर्तानिया जी बैठकी हुकूमत खे दरख़्वास्तूं लिखी मोकिलियूं, विरहायूं ऐं पेश कयूं। हुन कारनि जी राय नाले हिकिड़ी हफ़्तेवार अख़बार पिणु जारी कई ऐं निताल इंडियन कांग्रेस क़ाइमु कई, जेका हिंदुस्तानी मुफ़ादनि जी नुमाइंदगी कंदड़ हिकु सियासी तनज़ीम हुई। ट्रांसवाल कराइण जो हुकुम ॾिनो। गांधीअ पंहिंजनि पोलगनि खे उन हुकुम जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण जी सलाह ॾिनी। जिन सलाह मञी ईअं ई कयो। उहा ॻाल्हि गांधी जे सिविल नाफ़रमानी वारी पहिरीं मुहिम जी शुरूआति हुई। ॾखण अफ्रीका जे अॻुवाण जॉन क्रिश्चन आख़िरकार मजबूर थी उहा ॻाल्हि क़बूल कई त ॾखण अफ्रीका में कारनि सां अॻिते बहितर सलूक कयो वेंदो। गांधीअ पहिरीं महाभारी लड़ाई दौरान हिकु सुरमे जी हैसियत में हिंदुस्तान मोटियो। उन ज़माने में हिंदुस्तानी फ़ौज अंग्रेज़नि सां गॾिजी दुनिया जे केतिरनि ई हिसनि में विढ़ी ऐं मरी रही हुई। खेनि उमेद हुई त जंग ख़तमु थियण खां पोइ खेनि मक़ामी ख़ुदि हुकूमत जो कुझु न कुझु हक़ ज़रूरु मिलंदो। अहिड़ो को हक़ ॾियण बदिरां बर्तानिया 1919 में रूलेट एक्ट मंज़ूरु कया, जिन में ॼाणायल हो त सियासी एहतिजाज करण ते हिंदुस्तानियुनि खे मुक़दमे हलाइण बिना जेल में विझी सघिजे थो। साॻिए साल बाद में अमृतसर जे मक़ामी अंग्रेज़ कमांडर जनरल डायर बेहथियार शहरनि जे हिकु वॾे मेड़ ते, जेको हिकु गजाणी करण लाइ उते कठो थियो हो, पंहिंजे फ़ौजनि खे गोली हलाइण जो हुकुम ॾिनो। सिपाहियुनि अटकल 400 हिंदुस्तानियुनि खे मारे छॾियो ऐं वधीक 1200 माण्हुनि खे ज़ख़्मी करे छॾिया। उहा कार्रवाई अमृतसर कोस जे नाले सां मशहूरु थी। गांधी रूलेट एक्ट ऐं उन कोस जे जवाब में पंहिंजे पहिरीं सिविल नाफ़रमानी वारी मुहिम शुरू कई, जंहिंखां पोइ बि हुन केतिरा ई भेरा उहा मुहिम हलाई। हुन न फ़क़्ति एहतिजाजी मुज़ाहिरनि जी अॻुवाणी कई, पर बुख हड़ताल बि कयाई। गांधी समेत हज़ारे हिंदुस्तानियुनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो। 1920 वारे ॾहाके जी शुरूआति में इंडियन नेशनल कांग्रेस जो गांधी अॻुवाण थियो। उहा तनज़ीम हिंदुस्तानी राय खे ज़ाहिर करण लाइ हिकु फोरम जी हैसियत में क़ाइमु त 1885 में थी हुई, पर उन वक़्त ताईं ख़ुदि हुकूमत लाइ थींदड़ हिंदुस्तानी मुतालबनि जो मर्कज़ थी चुकी हुई। गांधीअ नेठ कांग्रेस खे हिकु अहिड़ी असराइती सियासी हथियार में बदिलाए छॾियो, जंहिंखे घणो करे इंडिया जे हर ॻोठ में हिमायत हासिलु हुई। बाद में उहा कांग्रेस पार्टी सॼण लॻी। गांधी फ़क़्ति हिंदुस्तान जी आज़ादी न थे चाही, पर खेसि ॿियो कुझु बि घुर्बल हो। हुन हिकु अहिड़ो गॾियल हिंदुस्तान थे चाहियो, जंहिंमें मुल्क जा सभई मज़हबी सक़ाफ़ती ऐं लिसानी ग्रुप गॾिजी अमन ऐं रवादारी सां रहनि, उन हद ताईं जो हिंदुस्तान जे नीच ज़ात वारनि अछूतनि सां बि हिकु जहिड़ो वर्ताव थियणु घुरिजे। हुन नई रियासत लाइ समाजी मक़सद बि रखिया थे। गांधी जदीद समाजनि जे पेचीदगियुनि जे ख़िलाफ़ हो। उन बदिरां हू हिंदुस्तानी अवाम लाइ हिकु अहिड़ी सादी सख़्तु ज़िंदगी जे हक़ में हो, जंहिंजो बुनियादु अहिड़ियुनि घरेलू सनतनि ते हुजे जेके माण्हुनि खे बामाना कमु ॾेई सघनि ऐं ज़रूरी खपत वारियूं शयूं जहिड़ो कि कपिड़ो वग़ैरह तयारु करे सघनि। हिंदुस्तान जा ॿिया क़ौमप्रस्त उन्हनि मां किन मक़सदनि ते गांधी जा मुख़ालिफ़ हुआ। क्लेमेंट एटली जी अॻुवाणी हेठि 1945 में लेबर पार्टी इक़्तिदार में आई ऐं ॿी महाभारी लड़ाई में कयल वाइदे मूजिबि हिंदुस्तान खे जल्द आज़ादी ॾियारण लाइ कमु शुरू कयाई। पर उन कम में इंडियन नेशनल कांग्रेस सां मुस्लिम लीग जे इख़्तिलाफ़नि करे रंडक पइजी वई। लीग खे हिंदुस्तानी मुस्लमान लाइ जुदा रियासत खपंदी हुई। नेठि मुस्लमान जी जीत थी हिंदुस्तान खे 1947 में आज़ादी मिली। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जूं जुदा जुदा रियासतूं ठहियूं। हिंदुस्तान जे विरहाङे ऐं उन जे नतीजे में पैदा थियल तशदुद जे करे लखें मुस्लमान हिंदुस्तान मां लॾे पाकिस्तान ऐं लखें हिंदू पाकिस्तान मां लॾे हिंदुस्तान हलिया विया। गांधी फ़साद वारनि इलाइक़नि जो दौरो कयो, बुख हड़ताल कया ऐं आख़िरकार कलकत्ते ऐं दहली में तशदुद बंदि कराइण में कामयाबु थी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु हिंदू जनूनी खेसि उन वक़्तु रस्ते ते गोली हणी मारे छॾियो जॾहिं हू प्रार्थना लाइ वञी रहियो हो। उहो जनूनी हिंदू गांधी जे मुस्लमान सां रवादारी वारी हालत जे ख़िलाफ़ हो। गांधी जी मौत ते संसद जानशीन जवाहरलाल नेहरू ॾुख विचां चयो, असांजी ज़िंदगीअ मां रोशनी हली वई आहे ऐं जिथे किथे अंधारो आहे।
ही असीं अवां जी ख़िदमत में महात्मा गांधी जो तारुफ़ पेश करे रहियासीं किताब तारीख़ जा अॾींदड़ मां। ही किताब मोहम्मद बख़्श सूमरे सिंधी में तर्जुमो कयो आहे, जंहिंखे सिंधी का एकेडमी पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। हिन प्रोग्राम साण आउं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो। असां पंहिंजा प्रोग्राम फेसबुक ऐं यूट्यूब वसीले बि अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। असांजे प्रोग्रामनि खे दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु ज़रूरु अदा करियो। ऐं हाणे नाम्यारी लेखका इलाइसा लबेनिया जे लिखियल किताब सिंधु जूं सल्तनतूं जा वर्क वरायूं था। हीअ किताब मुज़फ़र बुख़ारी सिंधी में तर्जुमो कयो आहे। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब जी 52वीं क़िस्त। कालाश ॻोठ खां मूं मक़ामी म्यूज़ियम जे क्यूरेटर मीर हयात सां गॾिजी उत्तर तरफ़ चित्राल जे क़दीम क़ब्रिस्तान जो रुख़ कयो। चुंझन अखियुनि वारो ही मुतहरिक नौजवान कोरेटर पंहिंजे चौधारी आर्याई नज़रे जी मौजूदगी जी निशानदही कंदो रहे थो। हू चवे थो त संस रगन में डोड़ंदड़ रत संस आर्या हुजण जो शाहिद आहे। संस चवणु आहे त पिशावर जे कुझु दोस्तनि क़दीम आर्याई क़बरनि मां मिलंदड़ हॾियूं ऐं कालाश कबीले जी रत जा जुज़ा DNA टेस्ट लाइ अमेरिका मोकिलिया आहिनि ऐं खेसि पक आहे त ॿिन्ही जे विच में जल्दी साइंसी तौरु हिकु जहिड़ाई साबित थी वेंदी। हूअ ॾाढो पुरमेंद हो त DNA टेस्ट में जीनियाती तालुक़ साबित थियणु बसि रस्मी कार्रवाई हूंदी। असीं ॻोठ अयूं वञी पहुतासीं। उहा मुसलमाननि जी वसंदी हुई ऐं जबल खां कुझु परभरो मैदानी इलाइक़े में वाक़िआ हुई। हिते ज़राइत जाबलू इलाइक़े खां कुझु आगाटी हुई। रंबूर ऐं बम्बरियत में कणक जो फ़सुलु अञा साओ हो, जॾहिं त हिते कुनड़ दरिया जे कपरनि ते कणक पची चुकी हुई। क्यूरेटियर ॿुधायो त असीं जिते बि कंहिं क़दीम माग जी खोटाई शुरू करियूं था त मक़ामी माण्हू उते ख़ज़ानो मिलण जी उमेदु लॻाइनि था। हितां खोटाई दौरान कुझु मिटी जा थांव मिलिया हुआ जिन बाबति कैम्ब्रिज जे क़दीम आसारनि जे माहिरनि जी राय हुई त उहे इंडो यूरोपियन ॿोली ॻाल्हाईंदड़नि जा आहिनि ऐं 2000 क़बल मसीह जा आहिनि। उन वक़्त खां वठी अॼु ताईं हर हारी पंहिंजी ज़मीन जी खोटाई में मसरूफ़ आहे ऐं किथां बि को थांव मिले थो त नवादरात ख़रीद कंदड़नि जे हवाले कयो वञे थो। असां हिकु अहिड़े ॻोठ पहुतासीं जितां ताज़ो पंहिंजा आर्याई बर्तन मिलिया हुआ। आमतौरु हूअ उहे थांव पंहिंजे बिस्तरे जे हेठियां रखंदो हो, पर मीर हयात जे ज़ोर भरण ते हू उन्हनि खे ॿाहिरि खणी आयो। हुन ॿुधायो उन खां बि हिकु वॾो थांव मिलियो हो, पर उहो गुज़िरियल साल ऊन्हारे में हिकु अमरीकी खे ॾेई छॾियमि। हुन हिकु नंढड़ो थांव कढी मुंहिंजे हथ ते रखियो। हीअ तव्हांजे लाइ आहे, पर मूं चयो आउं न वठंदुसि। एतिरे में क्यूरेटियर मूंखे अंग्रेज़ी में चयो तव्हां उहो क़बूलु करियो ऐं पोइ असांजे म्यूज़ियम खे ॾेई छॾियो। हूअं हीअ असांखे न ॾींदो। बहरहाल 20 मिंटनि अंदरि आउं हिकु अहिड़े बर्तन जी मालिक बणिजी वियुसि जंहिं बाबति दावा हुई त उहो 3000 साल क़दीम आहे। पाकिस्तान में क़दीम शयुनि जी बसि एतिरी हैसियत आहे। मीर हयात मूंखे चयो आउं हिन थांव जे कार्ड ते तव्हांजो नालो लिखी म्यूज़ियम में रखंदुसि। हिकु क़दीम माग दरिया जे कप ते बि हो। उहो पुराणो कालाश किलो हो ऐं उते बि क़दीम शयुनि जी अहिड़ी बेक़दरी थी रही हुई। माहिरनि ऐं आम माण्हुनि जी खोटाई दौरान साबित थियो आहे त उते हज़ारे सालनि ताईं माण्हू रहंदा हुआ। मीर हयात मूंखे ॿुधायो त उतां बि आर्याई उहिञाण मिलिया आहिनि। मीर हयात जो हिकु दोस्त खेसि ॿाहिरि बीहारे मूंखे संस घर अंदरि वठी वियो। मिटी सां रंगियल उन घर में काठ जा घड़ियल थंभ इस्तेमालु थियल हुआ। अंदरि उन शख़्स जूं 2 नौजवान ज़ालूं ऐं केतिरा ई निढड़ा ॿार मौजूदु हुआ। घर जी छत मां हिकु सुराख़ हो जितां सिज जी रोशनी अंदरि ईंदी हुई। छत जो उहो सुराख़ बंदि करण लाइ ठिकर जो हिकु थांव इस्तेमालु कंदा हुआ। हिकु ॿियो थांव मिटी में दॿियल हो।
जंहिं अंदरि हथु विझी ॾिठो त उन में सड़ियल ऐं ॻरियल ॾाढ़ूं पियल हुआ। क़दीम असरनि वारे खाते जी भरपूर कोशिशि हुई त खोटाई वारनि हंधनि खे महफ़ूज़ बणायो वञे, पर हाणे मामिलो अदालत में वञी चुको हो ऐं उहो तमामु डिघो ऐं महांगो अमल हो। मूंखे ॿुधायो वियो त 10 साल अॻु ताईं माण्हू क़बरनि जो एतिराम कंदा हुआ ऐं उन्हनि मां शयूं कढण जी कोशिशि न कंदा हुआ, पर जीअं खोटाई शुरू थी ऐं क़दीम सामान जा ख़रीदार ख़ासि तौरु पठाण पहुता त सॼी सूरतहाल तब्दील थी वई। स्मगलरनि सूरतहाल वधीक ख़राबु करे छॾी, उन करे जो हू उहे शयूं वॾे अघ ते ख़रीद करणु लॻा। ॿिए ॾींहुं मूंखे मक़ामी नौजवान प्यार भरिया ऐं ग़मगीन गीत ॿुधाइण लाइ हिकु ॻोठ ॾांहुं वठी वियो। उहे गीत राति जे वक़्तु ॻाया वेंदा हुआ। असीं गहरी ॻाढ़ी नासी ख़ूबसूरत नदी मुस्तुज जो किनारो ॾेई जीप में रवाना थियासीं। परवाक जबलनि में घेरियल हिकु नंढिड़ो ॻोठु हो जेको पाक अफ़गान सरहद वटि हो, पर गिलगित ॾांहुं वेंदड़ इंतिहाई ऊचाई ते हिकु लक हो। मूंखे ॿुधायो वियो त उतां हीरोइन ऐं क़दीम शयुनि जी स्मगलिंग थींदी आहे। उहो तमामु ख़तरनाक रस्तो सम्झो वञे थो। हीअ हिकु ड्रामाई जॻह हुई। जबलनि मां ॼण ओचितो उहो मैदान घड़े कढियो वियो हो। ख़ौफ़ में वरतल वादी जो उहो तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो हो। उन जे उतर तरफ़ तरच मीर आहे, जेका चित्राल जी सभ खां ऊची चोटी आहे। मोरगनस्टियरनि जी राय आहे त हिंदू मत में जंहिं पाक चोटी मीरू जो ज़िक्र मिले थो, सा टर्च मीर ई थी सघे थी। हितां 1600 काफ़ मीम जूं क़बरूं बि मिलियूं आहिनि। मीर हयात मूजिबि उन्हनि आसारनि मां लॻे थो त उहे माण्हू बकरियुनि ऐं पथरनि जी पूॼा कंदा हुआ। पथरनि जे वरनि गोल निशान जे विच में इज्तमाही ऐं इनफ़रादी क़बरूं बि मिलियूं आहिनि। हिकु इंसानी ढांचे जी सिरांदी वटां बकरी जी हिकु खोपड़ी बि मिली आहे। तरच मीर ॾांहुं जीअं जीअं मथे वञिबो, तीअं तीअं पथर जे गोल गोल छिपनि जे विच में अहिड़ियूं क़बरूं मिलनि थियूं। मीर हयात जो चवणु आहे त ॻोठाणा सोन जी ॻोल्हा में डायनामाइट ज़रिए धमाका करे पथर टोड़ींदा रहनि था। मीर हयात इशारो कंदे ॿुधायो त हितां खां परवाक लिस्ट जो मैदान शुरू थिए थो, जितां पिणु चौधारी पथर लॻल क़ब्रिस्तान मिलियो आहे। हुन ॿुधायो त उन मैदान ताईं पहुचण लाइ असांखे हिकु भेरो ॿीहर दरिया पार करणो पवंदो ऐं बकरियुनि जो पेचरो ॾेई मथे चढ़णो पवंदो। जिन ॾींहंनि जो उहो क़ब्रिस्तान आहे, तिन ॾींहंनि में दरिया उन मैदान मां वहंदो हो ऐं अहिड़ियूं शाहिदियूं बि मिलियूं आहिनि। पर पोइ दरिया हिकु खाई मां नओं रस्तो कढी वरितो ऐं पोइ हिते रहणु मुमकिन न रहियो। परवाक लिस्ट में का बि जदीद आबादी न हुई ऐं उन करे हिते पहुचणु शर्त मूंखे रगवेद वारो मंज़रु अखियुनि आॾो फिरी आयो। उहा पहिरीं जाइ हुई जिते अञा जदीद तरक़ी जा पेर न पहुता हुआ ऐं शयूं असली हालत में मौजूदु हुयूं। हिन मैदान में बीही मूं पंहिंजे चौधारी नज़र घुमाई त वादी सां मिलंदड़ दरियाउनि जे कपरनि ते ॾूर पार जा ॻोठ जानवरनि जे वलरनि वांगुरु नज़र आया। रगवेद जी शाइरनि जा गीत ओचितो ई ओचितो हक़ीक़त जो रूप धारे विया। साल जा 9 महीना दरिया सख़्तु बर्फ़ वांगुरु ॼमियल हूंदो आहे, पर हाणे उहे नदियूं झड़नि ऐं आबशारनि जी शक्ल में चांदी जहिड़ो अछो पाणी खणी वहणु शुरू थी चुकियूं हुयूं। रगवेद जो हिकु गीत उहो मंज़रु हिन रीत पेश करे थो, जॾहिं पाणी आज़ादु थिए थो जीअं माल वथाण मां आज़ादु थिए थो, जीअं जानवरनि जो खीर आज़ादु थिए थो, जीअं तुख़म आज़ादु थिए थो। दरियाउनि जा वहिकरा तेज़ रफ़्तारी सां हवाउनि खे चीरे अॻिते वधनि था, जीअं गऊं जो खीर थणनि मां वहे थो। दरियाउनि जो पाणी वञी मखण ऐं माखी सां मिले थो। असीं तुंहिंजे दर बाॾायूं था त पाणी खे पवित्र, नुक़्सनि खां पाक, बरसाति जे फुड़नि जहिड़ो शफ़ाफ़, मिठो ऐं ज़मीन खे काराइतो बणाए। उहो अहिड़ो मध भरियो हुजे जीअं ईंदड़ जो सोम रस हूंदो आहे। बाइबल वांगुरु रगवेद में बि ज़मीन ते खीर ऐं माखी जूं नदियूं वहण जी तलब कई वई आहे। ॿोॾ जी महिरबानी सां मूंखे ईंदड़ जी ख़ासि सोम रस बाबति सोचण लाइ हिकु हफ़्तो मिली वियो। जॾहिं आऊं ऐं मीर हयात परवाक जे उत्तर में मस्तु जे ॻोठ में पहुतासीं, तॾहिं असांखे ख़बर पई त अॻियां सिंधूर वेंदड़ रस्तो तेज़ वहिकरनि जे करे सफ़र लाइक़ु न रहियो आहे ऐं बंदि थी चुको आहे। मंझंदि जी मानी वक़्तु ऐलान कयो त हाणे अव्हीं गिलगित जो सफ़र नथियूं करे सघो ऐं अव्हांखे मूंसां गॾु वापसि चित्राल हलणो पवंदो। मूं राय ॾिनी, बारोगर लक बाबति छा ख़्यालु आहे? मुंहिंजो ख़्यालु हो त उन सां मूंखे बिरीप जो क़दीम क़ब्रिस्तान ॾिसण जो बि मौक़ो मिली वेंदो, पर मुंहिंजी उन राय ते क्यूटर छिरक भरियो
ऐं संस चेहरे ते स्मगलरनि जो वाज़ह ख़ौफ़ नज़र अचणु लॻो। असीं अञा उन आपदा ते वीचार करे रहिया हुआसीं। उन दौरान चांहि बि अची वई। एतिरे में हिकु नौजवान आयो। हुन जो नालो यूसुफ हो ऐं हूअ मक़ामी इंजीनियर हो। हुन जे हिकु परीदार ज़ाल घर में हुई ऐं मुख़्तलिफ़ उमिरि जा 5 पुट हुअसि। उहो तइ थियो त यूसुफ मूंखे तहफ़ुज़ ॾींदो ऐं रहनुमाई कंदो। ऐं इंजीनियर यूसुफ सां गॾिजी संस घर पहुतसि त घर जी छित ते संस पुट ॾींहं ॻणे रहिया हुआ। शंदूर जो सालियानो मेलो शुरू थियण वारो हो ऐं उहो 7 ॾींहं हलंदो। उन दौरान चित्राल ऐं गिलगित विच में पोलो मैच बि थींदी। वॾे पुट चयो 5000 पाकिस्तानी VIP महिमान ऐं परॾेही महिमान अचण जो इम्कान आहे। इंजीनियर दुरुस्ती कंदे चयो 10,000 ऐं नंढे पुट तस्दीक कंदे चयो 20,000। पर रस्तो अञा ताईं न खुलियो आहे। साल जा 51 हफ़्ता मस्तज अंधेरे में हूंदो आहे ऐं उनजी कंहिंखे बि ख़बर न हूंदी आहे। हिते रुॻो साल में 1 हफ़्ते लाइ सुजाॻी ईंदी आहे ऐं सॼो मस्तज ॼण त निंड मां जाॻी पवंदो आहे। उहो 1 हफ़्तो मस्तज सॼी दुनिया सां ॻंढियल हूंदो आहे ऐं उनखां पोइ वरी बि 51 हफ़्तनि लाइ अंधेरे में हलियो वेंदो आहे। उहो 1 हफ़्तो हिते ज़िंदगी समूरनि रंगनि सां निर्वार थींदी आहे। ऐं जेतिरो अरसो उते रहियसि इंजीनियर जा पुट मूंसां गॾु रहिया। उत्तर में बिरीप क़ब्रिस्तान या ॾखण में परवाक मतिलबु त हर हंधि हू मूंसां गॾु हलिया। हिकु शाम असीं जीअं ई घर में दाख़िल थियासीं त इंजीनियर यूसुफ बाह जे साम्हूं पलथी हणी वेठो हो ऐं ॾाढो ख़ुशि नज़र अची रहियो हो। हुन ॿुधायो त संस अमले वॾी महिनत सां ॿुॾल रस्ते मथां आरज़ी पुल तयारु करे वरिती आहे ऐं हाणे पठाण सियाहनि जी आमद यकीनी बणिजी वई आहे। हूअ शंदूर ताईं जीप में अची सघनि था। हू पाण सां गॾु नोटनि जूं थयूं आणींदा, शराब जूं बोतलूं लिकाए खणी ईंदा ऐं चरस आणींदा। जॾहिं त VIP माण्हू हेलीकॉप्टरनि में ईंदा। राति जो छोकिरनि पंहिंजा बिस्तरा वेढ़िया, खाधे पीते जूं शयूं खयूं ऐं सफ़र जी तयारी मुकमिल करे सुम्ही पियासीं। सुबुह जो असीं उथी जबल जे सफ़र ते रवाना थियासीं। जबल जी चोटी ते माण्हुनि ऐं जानवरनि जूं कतारूं नज़र आयूं। इंजीनियर ॿुधायो त उहे लसपुर ॻोठ खां आया आहिनि। ऊन्हारे में हूअ पंहिंजनि ढगियुनि ऐं बकरियुनि सां गॾु ढंढ जे किनारे रहंदा। ढंढ, लाॾाऊ, मालवंद, उहे जुमिला ॿुधी मूंखे वरी बि रगवेद यादि अची वियो, जंहिंमें ज़िक्र आहे त हर ढंढ जे चौधारी लाॾाऊ मालवंद माण्हू पंहिंजे माल सुमेत अची आरज़ी अजा ॾींदा आहिनि ऐं पोइ वरी वापसी जो सफ़र शुरू कंदा आहिनि। बहरहाल ही जाबलू इलाइक़ो सॼो रंगनि सां भरियो पियो हो ऐं मैदान ते अञा बि बर्फ़ पियल हुई ऐं चश्मनि मां पाणी खीर वांगुरु वही रहियो हो। असां जीअं ई जबल जो आख़िरी मोड़ मुड़ियासीं त ढंढ साम्हूं अची वई। उहो केॾो न दिलि लुभाईंदड़ मंज़र हो। कपरनि ते ॻऊं चरी रहियूं हुयूं। नीरे आसमान ते किथे किथे अछा ककर नज़र अची रहिया हुआ। हर चीज़ रोशन नज़र अची रही हुई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 52 क़िस्त। ही किताब नाम्यारी लेखका इलाइस अलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी साल खां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त
गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।